ॾाढो अज़ीम महीनो अची रहियो आहे। फर्ज़ जो सवाब 70 फर्ज़नि जे बराबर, नफ़िल जो सवाब फर्ज़नि जे बराबर कयो वेंदो आहे। जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि। मुंहिंजा प्यारा आका मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन फरमायो, मुंहिंजी उम्मत ॼाणे हा त रमज़ान छा आहे, त तमन्ना करे हा त सॼो साल रमज़ान हुजे। इबादत ॾाढी आसान थी वञे थी, दिल माइल थी वञे थी इबादत जे तरफ़, माहौल बणिजी वेंदो आहे इबादत जो, मस्जिद आबाद थींदी आहे। चइनी तरफ़नि खां ईअं लगंदो आहे जो मूंखे मोटिवेशन मिले थी, सराहियो थो वञे, तूं काथे रहिजी तूं, अची वञ हली आ। पोइ वरी तरावीह, हीअ रमज़ान जी ख़ास इबादत आहे। पूरे रमज़ान जे महीने में 20 रकातूं पढ़ण जी नियत करे छॾियो। अल्लाह तौफ़ीक़ ॾे त पाण पूरे क़ुरान जो तिलावत सां ख़त्मो कढी वठे, इहा नियत कयो। पोइ मां त इहो मशवरो ॾींदुसि, बिलख़ुसूस जेके कराची में आहिनि उन्हनि खे स्पेशल मशवरो आहे, तव्हां असर फैज़ान मदीना में अदा करियो डेली। असर खां पोइ अमीर अहले सुन्नत जो मदनी मुज़ाकिरो थींदो आहे, इन खां पोइ दुआ थींदी आहे, इफ्तार जे वक़्तु दुआ थींदी आहे। आशिक़ाने रसूल सां इफ्तार करियो, माशाअल्लाह हिते इफ्तार बि पेश कई वेंदी आहे। पोइ राति मदनी मुज़ाकिरो हूंदो आहे। तरावी खां पोइ इन में शिरकत जी सआदत हासिल करियो त इहो इल्म दीन सिखण लाइ थी वेंदो, न त मदनी चैनल ते त ॿई प्रोग्राम लाइव ॾेखारिया वेंदा आहिनि। अल्लाह तौफ़ीक़ ॾे त हिन भेरे थी वञे। चवंदा आहिनि न, पूरे रमज़ान जो हिन भेरे इतिकाफ़ करे वठो, पक्की नियत करे छॾियो। नियत सची हूंदी ऐं ज़िंदगी साथ न बि ॾिनो त इन ई नियत ते छा ख़बर क़यामत में उथण नसीब थिए, इन नियत ते उथण नसीब थी वञे। जेकॾहिं नथो थी सघे त आख़िरी अशरे जो सुन्नत इतिकाफ़ इन जी नियत करे छॾियो, न त जेतिरो वक़्तु थी सघे अल्लाह तौफ़ीक़ ॾे ओतिरो वक़्तु इतिकाफ़ करण वारनि सां मस्जिद में गुज़ारियो। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।